पहिरीं वीडियो में असां विज़िट कयो मस्जिद गमामा, जगह हीअ आहे ऐं इन जे बिल्कुलु साम्हूं तव्हांखे नज़र ईंदी मस्जिद अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु। इन मस्जिद में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु ईद जी नमाज़ अदा कई हुई। हीअ मस्जिद बि तुर्क आर्किटेक्चर जे हिसाब सां ठहियलु आहे ऐं हिन ते बि इंफॉर्मेशन जेका आहे उहा लॻी पई आहे त हीअ मस्जिद जी जेका हिस्ट्री आहे उहा छा आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इंतहाई क़रीबी दोस्त हुआ, उन जे नाले सां मनसूख़ ही मस्जिद अंदर खां ॾाढी ख़ूबसूरत ऐं प्यारी आहे। ही मस्जिद जे अंदर जो मंज़र आहे जेको कैमरा जी अख में महफ़ूज़ कयो आहे। ही मस्जिद तुर्क आर्किटेक्चर जो ॾेख आहे जेको तमामु पुराणो आहे ऐं उन ई हालत में मौजूदु आहे। ईअं ई पाकिस्तान में भला केतिरा सारा तारीख़ी माॻ आहिनि पर नासार संभाली करे उहे बसि छा चऊं। पाणी असांखे जेको आहे उहो ज़रूरु पीअणु खपे छो जो डिहाइड्रेशन खां बचणु घुरिजे। गर्मी जाम लॻी पई आहे। दोस्तो हाणे वठूं था इजाज़त, सदाईं गॾु इंशाअल्लाह। दुआउनि में यादि रखिजो, लाइक करियो, फॉलो करियो ऐं शेयर करियो।